सब खां पहिरियों सवाल मर्द जे छा फील थो थिए? मर्द जे करे हुजो हा त नालो छा हुजे हा, कहिड़ो पसंदि कयो नालो? नालो मुंहिंजो हुजे ऑन मोहम्मद। ओन मोहम्मद, वाह ॾाढो ख़ूबसूरत नालो। छा आहे जो इन नाले पुछण सां ख़बर पवंदी आहे त तव्हांजी थिंक छा आहे। नालो तव्हां ॾाढो सुठो ॿुधायो आहे। ओन मोहम्मद नालो हुजे हा। मर्दनि जी कैटेगरी में कहिड़े क़िस्म जो मर्द, मतिलबु हिन वक़्तु आर्टिस्टनि में मां तव्हां खां पुछंदुसि, उहो तव्हांजो बेस्ट फ्रेंड हुजे हा? फ़ाद मुस्तफ़ा। फ़ाद मुस्तफ़ा तव्हांजो बेस्ट फ्रेंड हुजे हा? जी जी। ज़बरदस्त। कहिड़े मिज़ाज जा तव्हां मर्द आहियो हुजो हा? मतलब मां मिज़ाज तव्हांखे ऑप्शन थो ॾियां कहिड़े मिज़ाज जा मर्द हुजो हा तव्हां? शरीफ़ हुजो हा, ऑप्शन बी आहे आवारा हुजो हा, सी आहे रोमांटिक हुजो हा, डी आहे या बदमाश हुजो हा? रोमांटिक हुजो हा। ओहो, ऐं कहिड़ा गाना तव्हांखे पसंदि हुजनि हा? कहिड़े क़िस्म जो गानो, मतिलबु तव्हां जॾहिं मर्द हुजो हा त वधीक झुंगारियो आहे, गुनगुनायो आहे? झुंगारिया मतलब जेके रोमांटिक सॉन्ग्स हूंदा आहिनि इहे ई। वो तो कहिड़ा हूंदा आहिनि, मूंखे त न ख़बर। तो ये जाना सनम प्यार होता है दीवाना सनम। वाह, रोमांटिक मर्द हुजे हा। छा तानिया खान रोमांटिक न आहे? शायद ना है, स्ट्रिक्ट आहे इलाही। मर्द हुजे हा त रोमांटिक हुजे हा। हा। माशाअल्लाह। मर्द हुजो हा त तव्हांखे कहिड़ो स्टाइल रखण ते सुठो लॻे हा? तव्हां ॾाढी मुछूं रखो हा, या सिर्फ़ु तव्हांखे शपर हुजनि हा, या क्लीन शेव हुजो हा? दाढ़ी मुछ हुजे। दाढ़ी मुछ हुजे हा। मतलब एतिरी दाढ़ी ना, मतलब हल्की हुजे हा। ज़बरदस्त। कहिड़ो लिबास जेकॾहिं तव्हां मर्द हुजो हा त पाइणु पसंदि कंदो? हुन लाइ बि मां तव्हांखे ऑप्शन ॾींदुमि। शलवार कमीज़ खे वधीक अहमियत ॾियो आहे पाइण खे, या जीन्स टी शर्ट खे वधीक अहमियत ॾियो आहे पाइणु, या थ्री पीस वधीक पायो आहे? शलवार कमीज़ सही आहे। शलवार कमीज़ सही आहे। ख़रीद न आहे करणी हींअर त सही आहे। मतलब सुठी लॻी आहे मूंखे इलाही। अच्छा, सुठी लॻी आहे तव्हांखे वधीक। अच्छा, कहिड़ी आर्टिस्ट आहे जंहिं ते तव्हां हीअं दिलि फेंक आशिक़ हुजो आहे जेकॾहिं मर्द हुजो आहे त? हिन क़िस्म जी तानिया खान। ओए होए, तानिया खान ते मां इलाही आशिक़ हर बाज़ी हुजे हा मूं में। ऐं जेकॾहिं तानिया खान तव्हांजी इंसल्ट करे हा त पोइ छा आहे, बसि थींदो आहे ईअं बि थींदो आहे। मां परचाए वठंदमि हुनखे कुझु न कुझु करे। अच्छा, मतिलबु वरी पोइ तव्हां हुनखे परचायो आहे तानिया खान, मतिलबु ज़िद छॾियो न हा? न, हुनजे पुठियां हथ धोए जीअं के माण्हू जे पुठियां न लॻी वेंदो आहे। ईअं न त इहा तव्हांजी ॻाल्हि ॿुधी करे के मर्द वरी तव्हांजे हथ पोयां हथ धोई छॾे। अच्छा, मां सीरियस सिग्नल त न आहे, के मिस कॉल त नथा ॾियो कंहिंखे? मतलब ही त थी वियो। न सिग्नल त नथा ॾियो कंहिंखे, मिस कॉल त न? न थी वियो। पक? मतिलबु तव्हां तानिया खान ते आशिक़ हुजो आहे? हा। वाह, अञा हिकिड़ी ॿी बि आहे। वॾी होशियार छोकिरी आहे, पहिरीं छोकिरी आहे, पंहिंजो पाण ते आशिक़ आहे। अञा हिकिड़ो ऑप्शन आहे। हा। इकरा कुरैशी मूंखे। इकरा कुरैशी ते आशिक़ हुजो आहे। ठीकु आहे, हलो कुझु त पाण मां तव्हां निकायो। इकरा कुरैशी ते आशिक़ हुजो हा। मर्द हुजो हा त कहिड़ी फील्ड में हुजो हा तव्हां? एक्टिंग जी फील्ड में हुजो हा? मतिलबु तव्हां हींअर बि हिन में आहियो ऐं मर्द हुजो हा त बि इन ई फील्ड में हुजो? मुफ़्त में रोमांस करण जो मौक़ो मिले। मुफ़्त में रोमांस करण जो मौक़ो मिलियो आहे एक्टिंग में, अदाकारी में? अच्छा, कहिड़ी को एक्ट्रेस सां वधीक परफॉर्मेंस करणु पसंदि कयो आहे? इकरा सां। शादी कहिड़ी छोकिरी सां करणु पसंदि कयो आहे? मीडिया में। प्रपोज़ल कंहिंखे ॾियो आहे? मीडिया में। न कयो आहे शादी? मीडिया तानिया खान सां। हाँ, ऑन मोहम्मद तानिया खान सां शादी करे। तानिया खान सां ॿार घणा पसंदि कयो आहे जेकॾहिं मर्द हुजो आहे? 2 बच्चे अच्छे। जेकॾहिं तव्हांखे पहिरीं धीउ ॼमे आहे त छा नालो रखोसि हा? किंज़ा। ऐं जेकॾहिं पुटु ॼमे आहे त आज़ान। ओन मोहम्मद हुजो आहे, घणियूं शादियूं करणु पसंदि कयो आहे? हिकिड़ी कयो। हिकिड़ी कयो आहे? हा, ऐं हुन सां निभायां। हुन सां निभायो आहे। जेकॾहिं तव्हां मर्द हुजो आहे त दोस्ती जे लाइ छा कयो आहे? कहिड़ी दोस्ती जे लाइ? जेका पक्की दोस्ती थींदी आहे, छा कयां? मर्दान वारी दोस्ती जेका थींदी आहे। पहिरियों त दोस्त कहिड़े क़िस्म जो हुजे, मतिलबु तव्हां दोस्त हुजो त पोइ जीअं फ़ाद मुस्तफ़ा, ठीकु आहे,
जेकी बि दोस्ती में ॻाल्हियूं हूंदियूं आहिनि शेयर कबी आहिनि, ड्रेसिंग शेयर कबी आहे, या दुख सुख में कमु ईंदो आहे इंसान, दुख सुख में कमु अचां। अदरवाइज़ मां छा नशो कयो आहे? नशो मर्द हुजो सच ॿुधाइजो, जेकॾहिं हुजो आहे त। न कयां मां, सच थी ॿुधायां। ऐं जेकॾहिं कयो आहे त कहिड़ो कयो आहे? मां बिल्कुलु बि न कयां। ही सुठा न हणो आहे? ही हणो आहे। हे सिगरेट पियो आहे? हा पिया, मूंखे सुठो लॻंदो आहे जॾहिं को मर्द। अच्छा को मर्द, अच्छा हा पहिरीं औरत आहे, मूंखे त अॼु त क्लास पियो अॼु महिमान आहे मूं वटि, चए थी सुठो लॻंदो आहे जॾहिं को मर्द ईअं सूट हणंदा न, मूंखे सुठो लॻंदो आहे। मतिलबु पर्सनैलिटी आहे। पर्सनैलिटी आहे। हा ही बि काउंट थिए थो पर्सनैलिटी में। सियासत में हुजो आहे? सियासत में न, बसि एक्टिंग में हुजां। ही सियासत जो इलाही वॾो जेको आहे न, ही बोझ आहे। अहिड़ो कहिड़ो कमु आहे जेको तव्हांखे लॻंदो आहे त मर्दनि जो ही बेकार कमु आहे, तव्हां जेकॾहिं मर्द हुजो आहे त उहो बिल्कुलु बि न कयो आहे? अहिड़ो को बि कमु न आहे। मां त मर्द सां गॾु मां चाहींदी आहियां त उहो सुठो कमु कनि, ऐं मूंखे अहिड़ो को बि नथो लॻे। तव्हांखे मर्दनि में को बि बुरो एब नथो लॻे? हा, मूंखे मर्दनि में का बि शइ बुरी न लॻंदी आहे। हर शइ हू बहितर ॼाणींदा आहिनि, उन्हनि में सोच समझ इलाही हूंदी आहे। औरत में मां सम्झां थी त एतिरी न आहे, नॉलेज न आहे हूंदी। मर्द में इलाही हूंदी आहे, हू हर शइ बहितर करे सघंदा आहिनि ऐं कंदा बि आहिनि। भवाजू खां वॾी इज़त कबी हिन छोकिरीअ जी। मां ईअं नथी चवां सभई औरतूं, मां सभई औरतुनि जे लाइ ही लफ़्ज़ नथी ॻाल्हायां, पर मर्द खे मां चवंदी आहियां, मां चाहींदी आहियां त हिकु क़दम अॻिते ई रहे। हिकु क़दम अॻिते ई रहे।